नमस्ते दीदी। नमस्ते। एक सवाल थी पूछो। हाँ। त भारत भूमि जो एतिरो महत्व छो आहे? पूरी दुनिया मञंदी आहे भारत भूमि जो। हाँ। त अहिड़ो भारत भूमि ते छा थियो हो जो भारत जो एतिरो मान आहे? हाँ, ॾिसो पाण जीअं ॿुधायोसीं न परमात्मा जे परिचय में कि परमात्मा खे सभु धर्म वारा अलॻि अलॻि नाम सां यादि कंदा आहिनि। नाम अलॻि अलॻि अथनि लेकिन रूप हिकु ई आहे। कहिड़ो? निराकार, बिंदी। जीअं हिते भारत में उनखे शिव जे नाम सां मञदा आहिनि, पंजाबी उनखे परमात्मा, सिख धर्म वारा निराकार परमात्मा जे नाम सां मञदा आहिनि, मुस्लिम उनखे अल्लाह नूर चईंदा आहिनि। हुननि में हिकु बिंदी जहिड़ो ई सिंबल अथनि। क्रिश्चन उनखे लाइट जे रूप में चईंदा आहिनि। त इहो जेको निराकार परमात्मा सभु धर्मनि जो भगवान आहे, अर्थात विश्व जी सर्व आत्माउनि जो पिता आहे। परमात्मा अर्थात परे ते परे रहण वारी आत्मा। परम पिता है न, परम पिता भी चईंदा आहियूं, अर्थात सभिनि जो पिता छो आहे? उहो कहिड़े नाते आहे? छो जो पाण सभिनि शरीरनि जे अंदरि जेकी आत्मा आहे उन्हनि जो पीउ परमात्मा आहे। त विश्व में जेतिरी भी आत्मायूं आहिनि हाणे केतिरी दुखियूं अशांत थी वियूं आहिनि। त अहिड़े समय में सोचदा आहिनि, सभी धर्म जी आत्माएं सोचदियूं आहिनि कि भॻवान त धरती ते ईंदो ई सही, लेकिन भॻवान कहिड़ी धरती ते ईंदो आहे? हिन भारत जी धरती ते ईंदो आहे। छो जो ये भारत ही अविनाशी खंड आहे। ये कॾहिं विनाश के प्राप्त न थींदो आहे। भई माण्हू चईंदा न, उन खां पोइ लड़ाई झगड़े खां पोइ सभु प्रलय अची वेंदी, जलमय थी वेंदो, कुझु बि न रहंदो। ये ॻाल्हि सच्ची आहे, सभु प्रलय थी वेंदो, सभु जलमय थी वेंदी, लेकिन भारत भूमि रहंदी। वो भी उन जे दिल्ली जे आसपास जो एरिया रहंदो। ऐं हिते ई पोइ देव आत्माउनि जी दुनिया शुरू थींदी, जेके सतयुग सोने जी दुनिया चईंदा आहिनि न, स्वर्ग। त हिते ई वो दुनिया वापसि खां वसदी। छो जी दुनिया त कॾहिं ख़तम न थींदी न, भई चक्कर जेको दुनिया जो आहे उहो त फिरदो ई रहंदो, लेकिन कलयुग खां सतयुग थींदो। त ये कलयुग खां सतयुग करण लाइ पूरी दुनिया खे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो ॾियण लाइ, विश्व जी सर्व आत्माउनि खे दुख अशांति खां मुक्त करण लाइ, सुख शांति जो रास्तो ॿुधाइण लाइ भगवान जो अवतरण काथे थींदो आहे? भारत भूमि जो। हिन करे विश्व जी सर्व आत्मायूं हिनखे ॾाढी, मतिलबु भारत भूमि खे ॾाढो सुठो मञदियूं आहिनि, ॾाढो महान। या त की भक्ति मार्ग में त कि तीर्थ स्थान सभिनि खां वॾो आहे भारत जो। भारत जेको आहे सभिनि खां वॾो तीर्थ स्थान आहे। हिते तीर्थ बि त केॾा आहिनि, लेकिन असल में भारत ही तीर्थ स्थान छो आहे? छो जो हिते भगवान ईंदो आहे न। भई पाण अलॻि अलॻि तीर्थनि ते, जॻहनि ते नाम रखी छॾियो आहे, तीर्थ इहो तीर्थ छो? छो जो हिते कहिड़ो न कहिड़ो वॾो मंदिर ठहियल आहे। लेकिन जंहिं भूमि ते भगवान ख़ुदि ईंदो आहे चैतन्य में, उहो केॾो वॾो मंदिर हूंदी न। भल हुयो इहो मंदिर, स्वर्ग हुयो न, देवी देवताउनि जी दुनिया हुई, त मंदिर ई थी वियो न। परमात्मा उन दुनिया खे शिवालय बि चईंदो आहे। ऐं ॿियो भारत भूमि खे एॾो छो मञदा आहे? छो जी ॾिसो, पहिरियों भारत भूमि हुई ऐं हिते ई धन संपत्ति हुई। जेका बि हेॾा सारा देश आदि ठहियल आहिनि, जेके हाणे वसिया आहिनि, कीअं वसिया आहिनि? पाण हिस्ट्री में पढ़ियो आहे न, भई पैसो आदि काथां खणी आहे? हाँ, हिन ई धरती तां खणी आहे न। त इहो बि रीज़न आहे कि भगवान ई हिन धरती ते आयो, हिन धरती ते ई दुनिया वसी, हिन धरती ते ई सोनो हुयो, हिन धरती ते ई पूरी धन संपत्ति हुई। त सभु माण्हू पंहिंजो पंहिंजो देश बि हिन धरती खां ई धन संपत्ति खणी करे ठातनि। त अमेरिका वारा बि मञदा आहिनि कि भारत पहिरियों साहूकार हुयो, हाणे गरीब आहे। त उहो बि मञदा त आहिनि न कि असां ई उतां धन खणी आयासीं, पर उहो चवनि न। त हिन करे भारत भूमि जो एतिरो महत्व आहे। अच्छा, ठीकु आहे।
जी दीदी, हाँ थैंक यू। थैंक यू।